अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमा अवीनी सिरा। मेहरान टीवी न्यूज़ सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पेशावर जे सदर वारे इलाइक़े FC हेडक्वार्टर ते ख़ारजी दहशतगर्दनि जो हमलो नाकाम। 3 दहशतगर्द मारिजी विया। FC जा 3 एहलकार शहीद ऐं 5 ज़ख़्मी। KPK पुलिस जे IG जो चवणु आहे त हिकु दहशतगर्द FC हेडक्वार्टर जे मेन गेट वटि आपघाती धमाको कयो ऐं संदसि साथियुनि फायरिंग कई। FC एहलकारनि जी जवाबी फायरिंग में 2 दहशतगर्द मारिजी विया। FC जे बरवक़्त जवाब सबबि दहशतगर्दनि जो हमलो नाकाम थी वियो। इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां पेशावर में FC हेडक्वार्टर ते हमले जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हमलो गैर मुल्की पुठभराई में सरगर्म ख़ारजी दहशतगर्दनि जे बुज़दिलाणी कार्रवाई आहे। मुल्क मां ख़ारजी दहशतगर्दनि जो ख़ात्मो पहिरीं तरजीह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की सालमियत ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटी में मिलायो वेंदो। हुकूमत दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। पंजाब ऐं KPK जी 13 ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड में नवाज़ लीग मैदान मारे वरितो। नंढी चूंड में क़ौमी असेंबली जे समूरनि 6 ऐं सूबाई असेंबली जे 7 मां 6 सीटनि ते नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी विया। NA अरिड़हं ते उमर अयूब जी ख़ाली थियल सीट ते संदसि घरवारी शहरनाज़ कामयाब न थी सघी। नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी वियो। वारहे में तेज़ रफ्तार कार जे टक्कर में 2 पोहरियत फौत। लाश रखी दड़ो। लाड़कान रोड ते हादसे में टाटसन ड्राइवर सुखदीर बुढ़ो ऐं पोहरियत अशरफ सोलंकी मौके ते ई फौत। कार ड्राइवर फरार वाक़े ख़िलाफ़ वारस सरापा एहतजाज। लाश रखी दड़ो। वारसन मूजिब पोहरियत मज़दा मां भाॼी लाहे रहिया हुआ त हादसो पेश आयो। हादसे जे ज़िम्मेवार कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे।